उन खां अलावा ॿिया सवाल त क़ुरान मजीद केतिरे अरसे में नाज़िल थियो। क़ुरान मजीद मुतफ़क़ 22 साल 5 महीना यानी 23 सालनि जे अरसे में साईं जन जे मथां क़ुरान मजीद नाज़िल थियो। क़ुरान मजीद खे ज़ेर ज़बरूं कंहिं ॾिनियूं, नुक़्ता कंहिं ॾिना, इहे माण्हू सवाल कनि था त हिजाज बिन यूसुफ ॾिनियूं। ऐं क़ुरान मजीद खे 30 सिपारनि में कंहिं विरायो? हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु। क़ुरान मजीद जूं शुरूआती आयतूं किथे नाज़िल थियूं, कहिड़ी जॻह ते नाज़िल थियूं? उहो गार हिरा में क़ुरान मजीद जूं शुरूआती आयतूं नाज़िल थियूं। ऐं क़ुरान मजीद जी सूरत तौबा, जेके माण्हू सवाल कनि था त सूरत तौबा जो ॿियो नालो छा आहे, त उन जो नालो ॿियो आहे सूरत बर्रात। क़ुरान मजीद में 114 दफ़ा बिस्मिल्लाह आयो आहे। क़ुरान मजीद जी शुरूआत अलिफ सां थिए थी ऐं क़ुरान मजीद जी इंतहा सीन सां थिए थी। क़ुरान मजीद जी सूरत इखलास में रा न आहे। क़ुरान मजीद जो नुज़ुल कॾहिं शुरू थियो? 27 रमज़ान अल मुबारक ते नुज़ुल शुरू थियो। ऐं क़ुरान मजीद में सभ खां वधीक कहिड़ो अख़र क़ुरान मजीद में इस्तेमालु कयो वियो आहे? उहो आहे अलिफ। 48,872 दफ़ा इहो अख़र अलिफ इस्तेमालु कयो वियो आहे क़ुरान मजीद में। उन खे अलावा क़ुरान मजीद में सभ खां घटि अख़र कहिड़ो इस्तेमालु कयो वियो आहे? उहो आहे ज़ोई। ज़ोई इस्तेमालु कयो वियो आहे 842 मरतबा। ऐं क़ुरान मजीद में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे इमाम चयो वियो आहे। ऐं शराब जी मना जे बारे में, यानी अल्लाह साईं मना कयो आहे त शराब खे वेझो न वञो, शराब न पियो, उन जे बारे में 3 आयतूं क़ुरान मजीद में आहिनि। उन जे तर्जुमे में अल्लाह साईं ॿारनि खे मना थो करे त तव्हां इहे बेहुदा हरकतूं न करियो। ऐं क़ुरान मजीद में वधीक ज़िक्र कयो वियो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो। असांजो प्यारो नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में सॼो क़ुरान नाज़िल थियो। पर माण्हुनि जे काफ़ी माण्हू अहिड़ा उपदा सुपदा सवाल कनि था त उन जे लाइ मुतफ़क़ जवाबु इहो आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो वधीक ज़िक्र कयो वियो आहे। ऐं के माण्हू सवाल कनि था त ख़तम क़ुरान ते दुआ घुरणु छा आहे? दुआ घुरणु सुन्नत आहे। क़ुरान मजीद में घणनि लड़ाइयुनि यानी जंगियुनि, जेके जंगियूं पेश थियूं, ओहद जी जंग या खंदक जी जंग, काफ़ी अहिड़ियूं जंगियूं पेश थियूं, त क़ुरान मजीद में घणनि लड़ाइयुनि जो ज़िक्र कयो वियो आहे। त उलमा कराम फरमाइनि था त क़ुरान मजीद में 12 लड़ाइयुनि जो ज़िक्र कयो वियो आहे। ऐं क़ुरान मजीद में नुमाज़ लाइ छा ताक़ीद आहे, घणा दफ़ा ताक़ीद आयो आहे, उन जे मुतालिक़ उलमा कराम फरमाइनि था त क़ुरान मजीद में 700 दफ़ा ज़िक्र कयो वियो आहे नुमाज़ लाइ। पर इन खां अलावा लाहद यानी इन खां बि वधीक ज़िक्र कयो वियो आहे नुमाज़ जे लाइ। ऐं क़ुरान शरीफ़ में लफ़्ज़ हक़ घणा भेरा आयो आहे? 227 भेरा आयो। क़ुरान मजीद में सूरत फ़ातिह जेकी आहे, जंहिंमें अख़र नून, उहो घणा मरतबा आयो आहे? उहो बि 10 मरतबा आयो आहे। क़ुरान मजीद में लफ़्ज़ इस्लाम घणा भेरा आयो आहे? 6 भेरा लफ़्ज़ इस्लाम आयो आहे। क़ुरान मजीद जा घणा नाला आहिनि? क़ुरान मजीद जा 55 नाला आहिनि। क़ुरान मजीद जी माना छा आहे? लफ़्ज़ी माना छा आहे? क़ुरान मजीद जी लफ़्ज़ी माना आहे बार बार पढ़ियो वियो। ऐं क़ुरान मजीद में कहिड़े पत्थर जो ज़िक्र कयो वियो आहे? उहो मरजान पत्थर आहे जंहिंजो ज़िक्र कयो वियो आहे। पोइ माण्हू वरी के अहिड़ा सवाल कनि था त सहीफ़ा मां छा मुराद आहे? जो अणपढ़ियल लिखे को माण्हू सवाल करे थो त अणपढ़ियल जवाबु नथो ॾेई सघे, पोइ ग़लति जवाबु ॾिए थो त सहीफ़ा मां मुराद आहे नंढा आसमानी किताब। यानी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीख़ मुताबिक़, साईं जन जी ॼाण मुताबिक़ ऐं क़ुरान मुताबिक़ जेके माण्हू खे न आहे ख़बर त दीन में ग़लति ॻाल्हि माण्हू नथो करे सघे, गुनाहगार थिए थो। हालांकि क़ुरान मजीद में अल्लाह साईं फरमाए थो वक़ूलू लिन्नासि हुस्ना, तव्हां माण्हुनि सां ॻाल्हायो, सुठो ॻाल्हायो, पर क़ुरान मजीद जे मुतलिक़ का बि ग़लति ॻाल्हि न करियो। छो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जूं हदीसूं जेके आहिनि कॾहिं बि ग़लति माण्हू चई नथो सघे, पर तसवर बि उन हदीसनि जे बारे में नथो रखी सघे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जेकी फैशन गोई कई हदीसनि में, उहो बिल्कुलु सच कई। छो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इहा फैशन गोई आहे त मुंहिंजी उम्मत में 72 फ़िरक़ा थींदा, जंहिंमें हिकिड़ो फ़िरक़ो सही हूंदो, बाक़ी 72 फ़िरक़ा ग़लति हूंदा, 73 फ़िरक़ो उहो सही हूंदो। उहो कहिड़ो हूंदो? उहे जेके मूंखे बि मञंदा ऐं मुंहिंजे असहाबनि खे मञंदा, उहो फ़िरक़ो सही हूंदो। त इन जे मुतलिक़ असांखे क़ुरान मजीद जे मुताबिक़ ॼाण ज़रूरी रखणु खपे। असां मुस्लमान आहियूं, असांजे प्यारे नबी जे मथां क़ुरान मजीद नाज़िल थियो, असां इन ॼाण खां, इन तालीम खां, इन तारीख़ जे वर्कनि खां, इन हिस्ट्री खां परे न वञूं, वेझो वञूं। छो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सां जेके मोहबत कंदा, क़यामत ॾींहुं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उनजी शफ़ाअत कंदो। असांखे यक़ीन आहे, यक़ीन आहे। छो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस आहे अल मरउ मन अहब इलैहि, यानी जंहिंजी दुनिया में जंहिंसां मोहबत हूंदी, क़यामत ॾींहुं उन सां गॾु हूंदो। इन जे मुतलिक़
असांजी क़ुरान सां मोहबत हूंदी त क़ुरान क़यामत ॾींहुं गॾु हूंदो। असांजी हुज़ूर अलैहिस्सलाम सां मोहबत आहे त असां सां साईं जन गॾु हूंदा। त इन मुतालिक़ असांखे क़ुरान मजीद जे बारे में ॼाण रखणु खपे, क़ुरान पढ़णु खपे, उन जे मथां अमल करणु खपे।